दहरकी में बेवा औरत पारां बासर जे ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दहरकी शहर जी सिनेमा रोड जी रहवासिण बेवा औरत बीबो शेख एहतिजाज बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं टाउन कमेटीअ में नौकरी करे पंहिंजो पेट पाले रही आहियां, जॾहिं त मुड़ुस जी वफ़ात बाद बासर समापो समेजो गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां दोस्ती रखण लाइ मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। हुन चयो त इनकार ते मुंहिंजे मथां तेज़ाब हारे साड़ण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। समापो समेजो मूंखे बहु ज़लील करी दो, मैं गरीब बाबा पील की नौकरी मतलब नौकरी करींदी मुंहिंजी नौकरी है, सरकारी नौकरी है। काथे नौकरी कंदा हो? इतने नौकरी करे टाउन कमेटी में नौकरी करे, डेरकी टाउन कमेटी में। ये चवंदो बाबा तोखे तेज़ाब सटींदम तुंहिंजे त तोखे क़त्ल करींदम तुंहिंजे त मैं गरीब बाबा मैं बेवा। बेवा औरत एसएसपी घोटकीअ खां मुतालबो कयो त बासर जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। होॾां इल्ज़ाम हेठि आयल समाबो समेजो प्रेस क्लब पहुची चयो त टाउन कमेटी जी मुलाज़िम बेबो शेख बेवा न पर मुंहिंजी घरवारी आहे, जेका मूं मथां ज़बरदस्ती दोस्ती रखण जा इल्ज़ाम मड़े रही आहे, जेके इल्ज़ाम मनगढ़ंत ऐं बेबुनियाद आहिनि। मूंखे तक़रीबन 11 साल मुंहिंजी घरवारी आहे, टे पुट पढ़णा अथव, निकाहनामा मुंहिंजे नाले आहिनि, हर शइ मुंहिंजे नाले आहिनि। हाणे ब्लैकमेल मूंखे करे थी, चयो त या तूं जेको आहे मूंखे पैसा ॾे, हीअं कर, मूंखे धमकियूं ॾे थी पुटनि जूं, जेको आहे मां मराईंदीमांइ, घटी में टपंदे, हीअं कंदीमांइ, हू कंदीमांइ। 11 साल पूरे मुंहिंजे ख़ानदान खे ख़बर आहे मां हक़ निकाह था, पूरे बैरकी जे बचे खे ख़बर आहे। हुन चयो त मुंहिंजी घरवारीअ खे शौकत मलिक ऐं बाबू शेख वारनि भड़काए झेड़ो कराइण चाहिनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk